वॾे वज़ीर जी सदारत हेठि ज़मीन जे रिकॉर्ड जी डिजिटलाइज़ेशन बाबति इजलास थियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह, मुर्तज़ा वहाब ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ज़मीन जे मामलनि में अवाम जी शफ़ाफ़ ऐं फौरी पहुच ॾियणु पहिरीं तरजीह आहे। हुन चयो त डिजिटल निज़ाम में अवामी एतमाद, सीड़पकारी सर्विस डिलीवरी में बहितरी ज़रूरी आहे। संदसि चवणु हो त पीपल्स सर्विस सेंटरनि जे अंग में इज़ाफ़ो कयो पियो वञे। ही अहम इजलास थियो आहे। इन हवाले सां मां कया गॾियूं पिया। वॾे वज़ीर जी सदारत हेठि ज़मीन जे रिकॉर्ड जे डिजिटलाइज़ेशन बाबति अहम इजलास थियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह, मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त ज़मीन जे मामले में अवाम खे शफ़ाफ़ ऐं फौरी पहुच ॾियणु पहिरीं तरजीह आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त डिजिटल निज़ाम में अवामी एतमाद, सीड़पकारी सर्विस डिलीवरी में बहितरी ज़रूरी आहे। संदसि चवणु हो त पीपल्स सर्विस सेंटरनि जे अंग में इज़ाफ़ो कयो वञे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि ज़मीन जे रिकॉर्ड जे डिजिटलाइज़ेशन बाबति इजलास थियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह, मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो त ज़मीन जे मामलनि में अवाम खे शफ़ाफ़ ऐं फौरी पहुच ॾियणु पहिरीं तरजीह आहे। हुन चयो त डिजिटल निज़ाम में अवामी एतमाद, सीड़पकारी ऐं सर्विस डिलीवरी में बहितरी ज़रूरी आहे। संदसि चवणु हो त पीपल्स सर्विस सेंटरनि जे अंग में इज़ाफ़ो कयो वञे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि ज़मीन जे रिकॉर्ड जे डिजिटलाइज़ेशन बाबति अहम इजलास थियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह, मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ज़मीन जे मामलनि में अवाम खे शफ़ाफ़ ऐं फौरी पहुच ॾियणु पहिरीं तरजीह आहे। हुन चयो त डिजिटल निज़ाम में अवामी एतमाद, सीड़पकारी ऐं सर्विस डिलीवरी में बहितरी ज़रूरी आहे। संदसि चवणु हो त पीपल्स सर्विस सेंटरनि जे अंग में इज़ाफ़ो कयो वञे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि ज़मीन जे रिकॉर्ड जे डिजिटलाइज़ेशन बाबति इजलास थियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह, मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ज़मीन जे मामलनि में अवाम खे शफ़ाफ़ ऐं फौरी पहुच ॾियणु पहिरीं तरजीह आहे। हुन चयो त डिजिटल निज़ाम में अवामी एतमाद ऐं सीड़पकारी ऐं सर्विस डिलीवरीअ में बहितरी ज़रूरी आहे। संदसि चवणु हो त पीपल्स सर्विस सेंटरनि जे अंग में इज़ाफ़ो कयो वञे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि ज़मीन जे रिकॉर्ड जे डिजिटलाइज़ेशन बाबति इजलास थियो आहे। नाज़रीन, अवांखे अपडेट कयूं पिया। ही अहम इजलास थियो आहे। इन हवाले सां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि ज़मीन जे रिकॉर्ड जे डिजिटलाइज़ेशन बाबति इजलास थियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, अपडेट कजो, ही वॾे वज़ीर जी सदारत में जेको इजलास थियो आहे। बिल्कुलु निदा, सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ज़मीन जे रिकॉर्ड खे डिजिटाइज़ेशन जे हवाले सां अकबराई जो जाइज़ो इजलास कयो। उनमें चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह, मेयर कराची मुर्तज़ा वहाब समेत जेके लाॻापियल अमलदार हुआ उन्हनि शिरकत कई। ज़मीन जे मामले में अवाम खे शफ़ाफ़ ऐं फौरी रसाई ॾियणु हुकूमत अवलिन तरजीह आहे। इन हवाले सां वॾे वज़ीर चवणो हो त डिजिटल निज़ाम अवाम जे एतमाद, सीड़पकारी ऐं सर्विस डिलीवरी में बहितरी आणण जे हवाले सां ज़रियो आहे। त वॾे वज़ीर लैंड एडमिनिस्ट्रेशन, रेवेन्यू मैनेजमेंट, इंफॉर्मेशन सिस्टम, लाम्स जे हवाले सां जेका ब्रीफिंग वरिती। इन निज़ाम में बोर्ड जेको इहो निज़ाम आहे बोर्ड ऑफ रेवेन्यू जी जेका ज़मीन आहे उन जे रिकॉर्ड खे डिजिटल ऐं अवामी रठा जी क़ाबिल बनाइण जे हवाले सां जोड़ियो वियो आहे। त लाम से मक़सद शेयरिंग खे आसान, शफ़ाफ़ ऐं फौरी ज़मीन जे मुतलिक़ मालूमात ऐं ख़िदमत फ़राहम करणु आहे। त सॼे सूबे में 27 जेके पीपल्स सर्विस सेंटर PSCs अवाम जी ख़िदमत जे हवाले सां क़ाइमु कया विया आहिनि। ऐं पीपल्स सर्विस सेंटर जी तादाद जेका आहे उन्हनि जी जेका अहमियत ऐं अफ़ादियत ऐं ख़ासि तौर ते उनजी जेका हैसियत आहे उनजे वाद जे हवाले सां फ़ैसिलो कयो वियो आहे। ऐं COR जेका वेबसाइट आहे जंहिंमें सिंध ज़मीन डॉट गवर्नमेंट ऑफ सिंध डॉट PK जेका ज़मीन जे रिकॉर्ड जी मालूमात उतां हासिलु करे सघंदी। ऐं पीपल्स सर्विस सेंटर जेके जदीद IT इंफ्रास्ट्रक्चर सां लेस हुजण ऐं ख़ासि तौर ते सर्विस बिना रुकावट जे हवाले सां जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। त ब्रीफिंग में ॿुधायो त क्लिफ्टन कराची में रेवेन्यू हाउस जे अंदरि हिकिड़ो जदीद डेटा सेंटर क़ाइमु कयो वियो आहे जेको डिजिटल रिकॉर्ड जो मर्कज़ आहे। अहिड़ी तरह सां डिज़ास्टर रिकवरी सेंटर DRC हैदराबाद में क़ाइमु आहे जीअं हंगामी
सूरत में ख़िदमतुनि जी फराहमी जेका उहा मुतासिर न थिए। 1985 खां 2010 ताईं जो जेको ज़मीनी रिकॉर्ड आहे उहो स्कैन कयो वियो आहे ऐं ॿुधायो ब्रीफिंग में त B7 ऐं A7 फार्म 2 इस्तेमालु कया विया आहिनि इजलास में। इन हवाले सां ॿुधायो त 2010 खां पोइ समूरो जेको रिकॉर्ड आहे स्कैन इंडेक्स ऐं अपडेट कयो पियो थो वञे। त प्रोविंशियल जेको रिकॉर्ड सेंटर आहे PRC हैदराबाद में स्कैनिंग ऐं इंडेक्सिंग ऐं डेटा सेंटर इहो कराची में अपडेट कयो वेंदो आहे। त समूरो जेको रिकॉर्ड आहे नेटवर्क जे ज़रिए अवामी रसाई जे लाइ फराहम कयो वियो आहे। सरकारी ऑफिसूं, कानूनी इदारा, रेगुलेटरी बॉडीज़ ऐं ज़मीन ऐं उनवान जी तस्दीक ऐं लाॻापियल जेके ख़िदमतूं आहिनि उन ताईं डिजिटल रसाई जेका आहे उहा मुहैया कई वई आहे। लाम्स 2016 में मुकमल तौर ते फ़ाल आहे। वरी वधीक ॿुधायो वियो त इन हवाले सां ग़ैर तरक़ियाती जेको फ्रेमवर्क आहे उहो शामिल कयो वियो ऐं मंज़ूरी नाणो खातो ऐं सिंध हुकूमत ॾींदी। तॾहिं खां वठी इहो निज़ाम मुसलसिल जेको फ़ाल ऐं अवामी ख़िदमतगार गुज़ारो ऐं इदारा जाती सतह ते जेको मुस्तहकम आहे ऐं फरवरी 2024 में ई रजिस्ट्रेशन जो जेको सर्विस आहे उहा बाक़ाइदा हुन जो आगाज़ कयो वियो आहे। 51 सब रजिस्ट्रार ऑफिसुनि में इहे सिस्टम जेको फ़ाल कयो वियो आहे। 27 पीपल सर्विस सेंटर जे ज़रिए रजिस्ट्रेशन जी सहूलियत जेका आहे उहा दस्तियाब आहे। त बाक़ी जी ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।